छा उन्हनि क़बूल कयो त छोकिरी उन्हनि वटि आहे? इहा ॻाल्हि त मञण खां इनकार था कनि। थी सघे छोकिरी उन्हनि वटि न हुजे। मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त किथे छोकिरी उतां निकिरी न वई हुजे, तॾहिं इहा ॻाल्हि मञण खां हू इनकार था कनि। इहो इल्ज़ाम तव्हां मथां छो पियो लॻे? ॿिए मथां बि लॻी सघे पियो। इन मां ज़ाहिर आहे त मौजी भेण हिते आहे। मालिक साईं अदा जे सिर ॾांहुं ख़ैरु कंदो। अॻे बि दुश्मन घर में घिड़ी आया ऐं गुलपरी खे खणी विया। हिन वक़्तु बि दुश्मन मुंहिंजी ताड़ में आहिनि। इहा ॻाल्हि मां हिनखे कीअं सम्झायां? पर अकरम खे मज़ाक पियो लॻे। ख़बर हिनखे तॾहिं पवंदी जॾहिं हथियार हिक ॿिए मथे सिधा थींदा। पुट तूं फ़िलहालु कंहिं बि मसइले में हथु न विझजांइ। तूं कंदो आहे सुबुतो, थी वेंदो आहे उबतो। हा पुट, फ़िलहालु तूं सभिनी खां परे रहो ऐं तमाशो ॾिसंदो रहो। तूं छा थो सम्झे त सोडल तमाशे ॾिसण वारनि मां आहे? मां फ़िलहाल त ख़ामोश आहियां ऐं अॻिते जो फ़िलहाल सोचियो न आहे।